को फट के पेर में ॾिठई त मां जी थी तू यार इहो तोसां वाइदो आहे सही राह ते अच सही मंज़िल मां सभु कुझु पूछो आहे तोखे मिलणो खपे जेके बुरे खाई था वञनि उन्हनि खे टंगींदासीं हिननि मबूरनि में पंहिंजा हक़ वसूल कंदासीं तूं साथ ॾींदे न थींदो ॿियो को जादू कोन्हे 25 साल असां तड़पंदा रहिया आहियूं आख़िरी दम ताईं तड़पंदा रहंदासीं असां कुझु हासिल करे न सघंदासीं पर तूं बि तगी कोन सघंदी तुंहिंजी बि हालत बुरी आहे पंहिंजो ख़ैरु घुरणो थी त सजणनि जो साथ ॾे ॿी का ॻाल्हि आहे ई कोन ख़ुदा रस्तो खाली करायो भंगी साहब पंहिंजी बिरादरी समेत सिंध नेशनल फ्रंट में शमूलियत जो ऐलान कयो आहे असीं दिलि जे गेरनि सां खेत भली कार चऊं था उहे चेयरमैन साहब जिन खे अजर की टोपी पेश कंदा असीं खेत गुज़ारिश था कयूं त मथे अचनि मोहतरम हुसैन बख्श मंगी साहब